या अली अगलो था मां अकरा साफरा तौरात पढ़ा इंजील पढ़ा आवाज आए कुरान पढ़ो मां वजह सवाल के सरकार अजा कुरान जे लड़ में 10 साल बाकी ॻाल्हायो न मौला जी उम्र 10 साल नबी जी उम्र 40 साल 10 साल अजा पिया आहिनि ऐं पढ़ भी सूरे मोमिनून ऐं सूरे मोमिनून जे लड़ में अञा 25 साल 10 साल हो 13 साल मके वारा घणा थिया 13 उॾ 23 2 साल मदीने वारा घणा थिया मौला अमीरुल मोमिनीन हुक्म मुस्तफ़ा सां हथनि ते 3 जी उम्र में कुरान जी तिलावत करे ऐं उन सूरत के तिलावत करे जेका 25 साल पोइ लहंदी काइनात खे सम्झाओ जटो भुलो ना मां पढ़ी आया ता पढ़ आया गॾिजी बोलंदासीं नारा हैदरी ठीक हाणे पंजो सवाल इहो आहे त उस्ताद जी अपॉइंटमेंट थींदी आहे सब्जेक्ट ते जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहो सम्झंदा अब तूं जी मां मैथ जो उस्ताद अब तूं त मां फिजिक्स तव्हां साईं मां जोग्राफी जो तव्हां साईं मां दीनियात जो ईअं आहे न हाणे दीनियात वारे उस्ताद खां पोइ सही पंजो ॿारो चरियो मां दीनियात पुछो अल्लाह रसूल हाणे मैथ वारे खां पुछां मां उस्ताद तव्हां मैथ जा सभु हा भला इमाम घणा आहिनि चई बा मां वाड़ियो आहे मुझे सब्जेक्ट का है ठीक थी फितरत फितरत चवे थी जे पॉइंट ते जो उस्ताद अपॉइंटमेंट आ उन खां वाशे पढ़ हाणे हिन उस्ताद को पुछो था सरकार तव्हां जो स्कूल में हेड मास्टर थी आया उस्ताद थी आया तव्हां जो सब्जेक्ट छा आहे हाणे जेके हिन खां पोइ न ॻाल्हाईंदा न ॿुधाए छॾ मौला फरमाईंदा लौला नामा उर्फ अल्लाह लौला नामा उबिदर रहमान अली इन लाइ मास्टर थी आयो आहे हिकु सबब मुंहिंजो इहो आहे त अल्लाह केरा झुकबो कीअं अल्लाह केरा तू नथो ॻाल्हाए छा थो करे हे यादि थो करे होशियार आहे वॾो हा बहरहाल भली शइ आहे यादि करियो भली शइ ॿुधणु गौर सां ॿुधो सब्जेक्ट ख़बर पइजी वई न हाँ अजीब सवाल कई आए खेचे ले भी तवज्जो चेत कॾहिं कॾहिं जॾा उस्ताद में हूंदा आहिनि ॻाल्हि सही थो करे जॾहिं जॾा उस्ताद अली मौला जी जाइ ते वेठल धीअ को पुछण ते नारे हैदरी जी खाते न एतराज करे न मैं पढ़ा मुझे सब्जेक्ट ही खबर पइजी वई त मौला अली जहिड़ा दिक्कत करे मौला अली ऐं मौला अली जहिड़ा छाजे लाइ आहिनि अल्लाह जी मार्फत ऐं अल्लाह ॾे झुकण दिक्कत कजो अल्लाह
जो वाकई उस्ताद हुजे जे सब्जेक्ट वो भुलाईंदो न नी। नुक्तो जाओ तो अगलो जुमलो पाण पढ़ो। ही 14 उस्ताद आहिनि त इबादत कीअं कजे। न ज़ाहिरी तौर ते जेको सब्जेक्ट आहे उनजो कुझु पॉइंट आहे इबादत कीअं कजे झुकजे कीअं। तवजो कजो इहो ई सभु आहे आहिनि 14 सबक हिकु आहे। ॻाल्हाए आहिनि 14 सबक हिकु आहे। जंहिंखां नमाज़ पुछंदे त हीअं पढ़ो। ॻाल्हाए लॻाए जंहिंखां नमाज़ पुछंदे त हीअं पढ़ो। होॾे आहिनि 4 ॻाल्हाए न होॾे आहिनि 4 छो अल्लाह जे तरफ़ां पढ़ लींदा आहिनि। हिकिड़ो हीअं ॿियो त हीअं टियों त हीअं इहो फॾो बि घर मास्तर पढ़ लींदे नारायण हाय मन इबादत हिकु जो उस्ताद सब्जेक्ट पढ़ियल होॾो ठीक थियो। हाणे मार्फत तवजो कजो असांजे सलमान को पुछजे या मलंग को पुछजे बोली साॻी आहे। सलमान में चए अली वलीउल्लाह ॻाल्हायो हो अल्लाह। मलंग को पुछो चए अली वलीउल्लाह हो अल्लाह। हेॾे मलंग आहे भले सुल्फी पिए चए वली वलीउल्लाह हो अल्लाह भुलिजे नथो न। ऐं हेॾे अचो इमाम भी सदाए तो चलो मां मरदो मरी वियुसि पोइ त ख़बर भला हे अल्लाह वाह। तवजो तवजो हे छो भुलियो हे मलंग सलमान छो भुलिया। उस्ताद जो फ़र्क़ु आहे। जे काबे वारे उस्ताद को पढ़ियो न सलमान भुलियो न मलंग भुलियो ऐं जे टिकाणे वारे उस्ताद को भुलियो पढ़ियो उहो भुलिजी पियो आहे। हे या अल्लाह हो सही। हाँ अचो तो 11 इमाम ताईं तो उस्ताद वटि मौजूद। असांजे मज़हब जो ये इम्तियाज़ आहे त असांखे उस्ताद जट मिलिया ई न। जिन अली मौला जे मुक़ाबले पाण खे उस्ताद सजायो उनखे एॾो हीणो कई जो 70 दफ़ा अली मौला जे मुसले सां बीठी या अली तू न हुजे त मां त मरी वञा। कब्ज़ो करे करे काठी ते कब्ज़ो कयूं अली जे इल्म ऐं बख़्त ते न। हाणे मौला खां वठो मौला को सदस्यी ताईं हाणे 12 इमाम जो ज़मानो इनडायरेक्ट राब्तो हाणे सफ़ा बंदि राब्तो। हाणे असां हाणे जेके ॼमंदा आहिनि तव्हां जेके वेठा आहियो हाणे ॼमंदे ॼाम ॼमंदा त हाणे बि ॼट ॼमंदा आहिनि। हाणे भी ड्यूटी है त अल्लाह समझूं न। हर कंहिं ड्यूटी है न हर दफ़ा न ॻाल्हाए त मगलो जो बचो आहे। हाँ हाणे वाजिब हर कंहिं ते इबादत वाजिब है न। जटू के करे जट 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 खे भौंकण जो हक़ न आहे जट खे सिखण जो हक़ आहे। तो टाइम में गुंजाइश काने मां बिल्कुल जट के हिकिड़ी याद वेठो न मेहरापुर में हिकिड़ो पोड़ो हुजे वकी बुझाए बुझ 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 वादी बुझ बंद कर मर्द या करबला मरी वकी भाई मायूं बचो से सलवात पढ़ो मोहम्मद आला पोड़ो हुजे वकील वकील हुजे मां जो वञा त छोकरा नौजवान ठहिया उनखे गुमराह कर इमाम ईंदो पोइ आलमनि खे पवंदो। ॿुधिजो मां ॿुधो चुप थी माना चाचा वाला छा पिया चओ कुझु न भाउ माना वरी बि पापा मां ॿुधुमि कुझु न माना हीअं पिया चओ न इमाम ईंदो तो आलमनि खे पवंदो। हा भाई ईअं भले बिल्कुलु आहे बिल्कुलु सही। हाणे मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾे तूं आलिम आहे या जाहिल आहे। ॻाल्हाए 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 चई मांसि तूं पाण खे बुश अथसि कर तूं आलिम आहे
जा जाए हाँ खबर वकील हो तो साईं कथो पासाईंदो मूंखे चुप माने ॻाल्हि ॿुध अगर जाए ना तो तोखे ॻाल्हाइण जो हक़ कंदो आहे अगर आलिम आहे तूं कहिड़ो मोतबर तूं बि कुसल जे पुट कॾहिं कॾहिं ॼटनि खे जवाबु ॾिबो आहे हिकिड़ो मलंग आयो मूं ॾे मथे लाइब्रेरी में अकेलो था चई जेको नमाज़ में तशहद शिया मौला जो पर शियो न आहे वाकई टियों थो पुछे वाकई मुंहिंजो न आहे न क़ुर खणा छा हाणे जॾहिं हाली छॾियो वाह सी वाह तूं वाह पहिरियों मौलवी जी ॻाल्हि कई आहे पर बी न तकड़ न कर अधु ॻाल्हि कई अथऊं मां चयो चाचा हाणे ॻाल्हि ॿुध तव्हां नमाज़ पढ़ंदा आहियो जुमो पढ़ंदो आहे ईद नमाज़ माना ॻाल्हि ॿुध बोलियो न हितों जेको जज थिए न त जज इन को फैसलो वठी जेको तशहद पढ़े हिकु न पढ़े वो शियो न तूं टई न पढ़ंदा मुस्लमान जो ठरो ई न आहे ये सवाल जवाब मौत हाणे असां जाइल पैदा थियूं था हाणे छा कयूं बी त बापूरी त क्या हीअ सवाल खणंदे कोन हा मस्जिद में फतवा आहे तुझी अबू बकर जी सलवात पढ़ो मोहम्मद हाणे ख़बर पियव जेका मां ॻाल्हि बि कयां त अणपढ़ियल माण्हू फतवा न ॾे हिन ॾिनी आहे वरी पढ़ियल जाहिल खे ॻाल्हाइण जो हक़ न आहे ठीकु हाणे आलिम सभु खे ॾाढा आहिनि लावा काॾा सभु थींदा न सही हाणे मतिलबु तव्हां मोमन सभु खे ॾाढो पोइ जॾहिं तव्हां हिकु लड़ायो तव्हां मोमन आहियो त मौलवी हिकु लड़ायो त वठो उन खां जंहिं वटि तक़वा आहे परहेज़गारी आहे नफ़्स जो मुखालिफ़ न आहे सभिनि खे न छॾियोसि हिनखे हे बसि मूंसां फ्री आहे तॾहिं करे मां बि फ्री आहियां ॿुधसि हाणे जाहिल आलिम खां पुछे खेचल न करे हिकिड़ो माण्हू जाहिल वञे थो आलिम खां पुछणो हिकिड़ो अणपढ़ियल तो स्कूल थेलो खयईं अरे काॾे थो वञे चए स्कूल मां पढ़ियोसि तूं पढ़ंदे तूं फाव पक न पढ़े मुंहिंजो त उस्ताद आहे तॾहिं उस्ताद न हाणे जेको हिन ॿार खे तालीम खां रोके जाहिल रहण ॾेसी इहो दुश्मन सॼो हाणे न ॻाल्हाईंदो छा थियो पक पर ख़तम थी ॻाल्हि जेको तोखे आलिमनि खां रोके इहो जाहिलनि जो हामी आहे जेको जाहिलनि जो हामी आहे उहो सलमान जी पार्टी न आहे हाणे हिते पहुतासीं हाणे ॿी ॻाल्हि ॿुधो तव्हां अलाह खां पैसा घुरिया न बनी जायूं पतो न या औलाद बि अलाह खां घुरी थो न ठीकु आहे अलाह खां घुरी थो न हाँ ठीक हाणे पैसा जो अलाह त ॾिना आहिनि ये ढूंढे फिटी करे हाँ चुप छो था कयो ॻाल्हाए था चओ हिन खॾ में ये रोड ते रखंदे सोन संभालींदुसि मथां चोर अचे मथां ॾाइणो अचे ख़राब जाइ ते पैसा ख़र्च नथो करे माल ख़र्च नथो करे इहो पुछो अथई त मां अलाह को पुट ऐं धीअ जो या तॾहिं कयां छा ये सवाल है
जे माल गलत जाते खर्च कला तू तैयार ना है तो औलाद के भी गलत रस्ते ते न वठी वन ज़बान एड़ो करे से जो मरे तो फाता था पढ़ाई उसो मुझे इलाही माण्हू वेठा हिते जेके वॾे माण्हू सां वास्तो रखनि था MA PhD अमेरिका को पढ़ी आया ये और पी मरी वियो वींदा हो न तव्हां पढ़ंदा साईं फातिहा ईअं आहे वॾा वॾा माण्हू वॾियूं वॾियूं गाॾियूं MP MNA वज़ीर नथो अचे न पढ़णु नथो अचे न इहो को ॾोह कंहिंजो आहे पीउ जो अगर कुरान पढ़ाए साथ हे फातिहा त पढ़ाई है ना या इंजीनियरिंग तो जे कम जी ना है कम जी उहा शे ते माण्हू खां पोइ कम अचे हाणे तव्हां जेके वेठा आहियो हर साल ईंदा आहियो मदरसे में घणनि जा ॿार पढ़ंदा आहिनि मदरसे में वरी मौलवी इहो कीअं हजम करेसि थो दर्जी कयुसि हितां के मूंखे ॻाल्हि यादि अचे थी साईं आलम शाह जी ॻाल्हि पे कई त माण्हू चवंदा MP ला भंगी वारी नौकिरी वठी ॾे ईअं आहे हाणे हे त वीचारा इन प्रोसीजर में ईअं आहे न बासी पगार वठंदा कम त न कंदासीं भंगीला तैयार थियनि था मौला जे इल्म जा आलिम नथा थियनि मतलब खाली पिया जंहिंखां पुछ साईं छा कंदो मौला के राज़ी कंदो अल्लाह के राज़ी कंदो दीन मुस्तफ़ा जी ख़िदमत कंदो बाग बतूल जा फज़ाइल पढ़ंदो मौला अली जा फज़ाइल पढ़ंदो माण्हू खे दीन सेखारींदो इहो वरी छा आहे ईअं आहे तव्हां सचो ॿुधायो जेके वेठा आहियो जिन बच्चा पढ़नि था ठीकु आहे अगरि तव्हां अॼु पाह कयो त हिकिड़ो पुटु मां मौला जे हवाले कयां थो त घणा छोकिरा मदरसे वेंदा पोइ त असां कल्ह हदीस पढ़ीसीं जेको ॿार खे इल्म दीन सेखारे थो क़यामत में उनखे उहे ताज पराए वेंदा जेके नबियुनि ऐं वलियुनि खे पराए वेंदा ऐं जंहिंजो ॿार बिस्मिल्लाह पढ़े थो क़यामत ताईं उनजे खाते में बिस्मिल्लाह लिखी वेंदी जेतिरो बि पढ़ाए पर असां दुनिया ख़ातिर दिन छॾण से आलिम ठाहे हिकिड़ो फ़र्द चुरान हक़ हक़ुल वलद अलल वालिद सलास युहस्सिनु इस्मा व युहस्सिनु अदबा व युअल्लिमुहुल क़ुरान नबी फरमाईंदा पुट वठण सवला औलाद वठण सवली इन टे हक़ अथई नालो भलो रखेसि जेके सुञाण सां फ़रिश्तनि खे हया हुजे ये हसन अदब तरबियत भली करे जो माशरे में हुजे तो माण्हू परेशान हुजे पुट अहिड़ो त पीउ कहिड़ो युअल्लिमुहुल क़ुरान क़ुरान जी तालीम ॾेसि हक़ आहे अगरि जेको ॿार खे क़ुरान जी तालीम नथो ॾे हक़ ज़ाया कई न पोइ छा थींदी न हाणे क़ुरान जी तालीम वठणी आहे इस्पताल में थींदी हाई स्कूल में यूनिवर्सिटी में मेडिकल कॉलेज में वो जिते थींदी न मेडिकल वारे खे मेडिकल में मोकिलियो इंजीनियर वारे खे इंजीनियरिंग मोकिलियो पोइ दीन वारे खे जेको दीनी तालीम मदरसे मोकिल त तुंहिंजी क़यामत छॾाए हाणे त वठी विया वठी बाबा राज कहो आहे न सच ॿुधायो माल मिलण सां थी सघे थो खाए ओ थी सघे न खाए आहिनि माण्हू दुनिया अहिड़ा बनी बकरियूं ॾिठूं मणख माखी
लूण में न खाया जा हैं और गरीब गोश्त हो कोई खाए है बकर हुन जा खाए है कमद हुन जो खाए है वो अन्या अल्लाह तो अरे मां जे वस में खाराई सिकाए त लूण भी हराम के ये नहीं सच बुझा कर डॉक्टर चोई तो के अज को पो हे शे न खाइजा न खाइंदो न भले ज़ाल लाल करे से ना ना मोई न मरी पो इते एड़न मानुन के मौला अमीर फट हयात कर मुझो सदाए तो डॉक्टर चवण ते हलाल छडियो थी मां अली चवण ते हराम न करे एक रवायत बुधाए मौला फट खीर न खा खंडो न खा गोश्त न खा कणक न खा चावल न खा एतरी शर्त हलाल खा पांजो खा कसे न खा विराय खा यही है ना बाकी शराब न पी ब्याज का पराई माल न यही है ना भला के भला ताजुब थे न सदाए मुंहिंजो थो असां वरी अहिड़ा पुन लायूं कारीगर चए बोला यार हे त कम के असां को मौला अली जड़ाओ हां चला ना काडे हो काडे असां भला जन्नत में दे जाडे हो ताडे असां क्या लायो ना नहीं काडे हो और काडे असां अमल और जन्नत लाए काडे विदे जन्नत में जाडे हो ताडे असां जन्नत में वञणो कमाल न आहे जेके पहिरियां टपड़ न ये खला कई दिलनि जे तरे में बस न ऐं मालिक काथे मथे सलमान मथे अबूजर मथे कलंदर मथे वली कुतुब अब्दाल मुत्तकी परहज़गार मथे असां ला चंडरा तरे में न छो त अगर असां के उन दर्जे में विहारे जेके सलमान अबूजर जो त अदल न आहे अगर हिकिड़ो माण्हू तव्हां वटि आहे जेको MA पास आहे उनखे मास्तरी ऐं जेको बकर वारो उनखे मास्तरी विड़ी पवंदो न विणंदो या न जी छितो थियो आहे ॼट आहे पोइ सलमान अबूज़र जे दर्जे में तोखे न विहारींदो उहे मथे मौला वेठा आहिनि तूं पादर खाई तरे में आ तुंहिंजो वञणु जाइज़ कोन्हे ॻाल्हाए जो मां नथी ॼाण तुंहिंजो ओॾे वञणु जाइज़ कोन्हे हुन जो लहणु वाजिबु न आहे छो मर्ज़ी अथनि मूं न थियनि था कनि ऐं उन जन्नत खे छा कंदासीं हिते बि न हुते बि न ॿाहिरि अहिड़ी जन्नत खे अगरि चाहे थो त हुते वेहे त पोइ यादि मुंहिंजो नतीजो वठिजा नतीजो इहो आहे जन्नत में वेंदे विला जे सदके गॾु वेहंदे किरदार जे सदके कांबो कुले ते हुजे मौला जा न बुआ को पियो रोड ते तंहिंजे करे दोस्तो अज़ीज़ो पुट वता थी त पोइ उनजो हिकु हिसो आहे क़ुरान जी तालीम ओॾे फीसूं बि भरे थो ट्यूशनूं बि ॾियाराए थो हिते लंगर मिले कपिड़ा मिलनि किताब मिलनि क़ुरान मिले अहल बे जो ज़िक्र मिले अल्लाह जो ज़िक्र मिले ऐं बुखार बि हिते थो थिए हाँ आखिरी गाल छो जरूरी है आलिम अगर हिकिड़े ॻोठ में सब माण्हू मरी पवनि वलांदे बि ऐं कोई पूरण वारो न हुजे छा थींदो दपण माना ज़िंदा जो ज़रूरी आहे न सभु ॻाल्हाए माण्हू खे पूरण लाइ सही आहे इमाम जो फरमान कुझु सही थो अल आलिम बैन जहाल कल हय बैन अल अमवात इमाम सोच आलिम माण्हुनि जे लाइ जहल लाइ इहे ज़रूरी आहे जे मुर्दनि लाइ ज़िंदा ज़रूरी
जे जिंदा को बगैर मुर्दा थप हणी वेंदा, आलम को बगैर थप हणंदो न ख़बर पवंदी त व्याज छा के पियो आहे, काथे था व्याज जुआ छा के चइबो आहे, पढ़ाई जो ढंग छा के चइबो आहे, गैरत छा के चइबो आहे, काॾे वञा काॾे न वञा। इहो सॼो कमु तोखे आलमनि ठाहे ठुके ॾिनो आहे, जेको तुंहिंजो कमु करे उन जी महिरबानी या दुश्मनी ॻाल्हायो पक। पोइ असांजा हे बुज़ुर्ग आहिनि जेके 40-80 साल महिनत करे क़ुरान हदीस पढ़े तो वारो कमु हुननि कयो, तोखे हराम हलाल इहे ठाहे ठुके ॾिनो ऐं दुश्मनी बि हुन सां। मां मसाइल न पढ़ंदो आहियां, आख़िर थो कयां। हिते 4-5 माण्हू बीठा आहिनि, कपिड़ा बि सादा, कजल बि साॻो, पाउडर बि साॻो, शक्ल बि साॻी, वाच बि साॻी ऐं वाच बि साॻी। ख़बर पवंदी त केरु आहे? हे कमीनो आहे शरीफ सलमान आहे मरवान जैसे ॻाल्हाइनि तॾहिं महिल अल इंसान मख़बून तहत लिसान, जैसे इंसान न ॻाल्हाईंदो ख़बर न पवंदी त सलमान या मरवान आहे, शरीफ या कमीनो। या नतीजो वो अलम त न भूल, अलम असां वटि बि आहिनि, 2 मिनट बि आहिनि, मातम त न भूल, सभु कंदा आहिनि, मजलिस में सभु ईंदा आहिनि, याज़ सभु खाईंदा आहिनि, कारा कपिड़ा सभु पाईंदा आहिनि, या हुसैन सभु कंदा आहिनि, पर ॻाल्हाइण महिल ख़बर पवंदी त ॻाल्हाए छा थो। अगरि नमाज़ वाजिब आहे त अली वारी गुफ़्तगू आहे, नमाज़ ज़रूरी न आहे त यज़ीद वारी गुफ़्तगू आहे। आराम खे हराम सम्झे, वाजिब खे वाजिब सम्झे तो पोइ ठीकु आहे न। पोइ मां चवां अली बादशाह जो 4 नंबर ऐं मंगलवार जो 1 नंबर भलो करो। हिकिड़ो माण्हू सैयद आहे त अली जो 4 नंबर, मां चयो मंगलवार जो 1 नंबर भलो करो। भलो आहे न, ज़ात न ॾिस बात ॾिस, ॻाल्हाए न। हा पोइ भुल न, सैयद चवे नमाज़ वाजिब न आहे, मंगलवार ते वाजिब आहे, त ही गुफ़्तगू अली वारे ॻाल्हाइण खां वधे कमीनो आहे या शरीफ़ आहे। अगरि इन पॉइंट खे सम्झी वञे त हीअ जेका अॼुकल्ह मौसम थी हले न, ख़बर पवंदी त कमीनो कहिड़ो आहे। मुंहिंजी पियो फैसलो कर। अगर यो फैसलो थियो करे वठे तो इलाही गंद खत्म थींदो। भली पिया भौंकनि त आलमनि जी ज़रूरत न आहे, उहे डप थी विया जेके इहा ख़बर आहे त हराम छा आहे हलाल छा आहे। इल्म जा क़ाइदूं असांजे मज़हब जी इम्तियाज़ आहे त असांखे कॾहिं जाइल में सरपरस्ती कई न आहे। जुमिलो हाणे हिकिड़ो पढ़ां थो, मूंखे पढ़णो न हो पर अची वियो आहे त इल्म जो हक़ मञनि हा त अली जी धीअरूं बाज़ार में जन हा मिंबर उनखे जेके अल्लाह मोकिलियो हो, ज़हरा जो पासो ज़ख़्मी थिए। अजीज़ो मां सैयदा कहा सादात कर सा ई छोकरो चवण सवलो आ, मां गैरतमंद थो ॻाल्हायां। बाज़ार में ज़ैनब जो अचणो आसान आ। तू 1400 साल खां पोइ बुधी बर्दाश्त नथो करे, सजाद ॾिसी कीअं बर्दाश्त कयो। इमाम तो इमाम आ, तू तो मोमिन आ ना। मां रवायत पे जो खसे तो सब विरड़ियों कर रोए, बीबी कमी ना खसे भी तो रोए भी तो खसा इन करे तो मैं पता जो खसे वे रो इन करे दानी भैया दानी इमाम साहब ने क्या तरह जंगाल कातल को बर्दाश्त न थो थे त गैरत में इमाम को किए बर्दाश्त। बस आखिर रवायत दो मैं रवायत जी पढ़ी यानी अली जे धीअ जो जेस ताईं पहिरियों कदम कूफे जे बाज़ार में न आयो न, सांग ते मौला हुसैन जी अख खुलियल हुई।
पहिरियों कदम अली जे थी बाज़ार ॾिसजो मुंडे पहिरियों कदम अली जे थी बाज़ार रखियो सांग कई हुसैन मौला अकबर भेड़ की पूछे हुसैन इंसाफ कर जड़ी तू कुसे के वाले साहब है तो ते गरबू हलन पई वाले साहब है जड़ी मां बाजार में कुसर आईया अखियों है शो कई थई आवाज जैनब चादर ना है कमीनन जी बाजार बोले मौला पेरो कदम भेड़ जो बाजार में बर्दाश्त न कई खुदा जड़ सज्जाद एक बाजार भी बाजार एक दर्जे एक जागला या लैतनी लम तलतनी उम्मी काश मुखे मां जणे अल्लाह